अस्सलाम वालेकुम दोस्तों। त उन तमाम तर दोस्तनि खे कैंडिडेट्स खे जिन खे इंतज़ारु हो एमफिल ऐं पीएचडी एडमिशन जो यूनिवर्सिटी ऑफ सिंध में, त उन लाइ ख़ुशख़बरी आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध 2025 सेशन लाइ एमफिल ऐं पीएचडी में एडमिशन जो ऐलान करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम जेके ऑफर कया वञनि था त उहे हिते लिखियल आहिनि, तव्हां स्क्रीन पास करे ॾिसी सघो था। पीएचडी जा प्रोग्राम आहिनि, ईअं मां थोरो हेठि तव्हांखे ॾेखारियां थो त हीअ एमफिल जा प्रोग्राम्स आहिनि। त स्क्रीन खे पास करे तव्हां तमामु तरी प्रोग्राम्स पढ़ी सघो था, पीएचडी ऐं एमफिल। उनखां अलावा जेको स्केड्यूल आहे एमफिल ऐं पीएचडी जो, त उहो इहो आहे त 2 फेबरवरी खां ऑनलाइन फॉर्म सबमिशन शुरू थी चुकी आहे ऐं लास्ट डेट जेका आहे फॉर्म सबमिशन जी 18 फेबरवरी 2025 आहे। एंट्री टेस्ट 23 फेबरवरी 2025 ते मुनक़िद कई वेंदी। एलिजिबिलिटी जेको क्राइटेरिया रिक्वायर्ड आहे एमफिल जे लाइ, उन में तव्हां वटि BS 4 इयर्स डिग्री हुजे या तव्हां वटि 16 ईयर मास्टर्स डिग्री हुजे। मिनिमम CGPA तव्हांजी हुन में 2.4 हुजे ऐं जेकॾहिं एनुअल सिस्टम मां तव्हां अचो पिया त तव्हांजी 50% जेका आहे ओवरऑल परसेंटेज हुजणु खपे। ऐं इन खां अलावा तव्हांखे टेस्ट में अपेयर थियणो पवंदो, जंहिंमें तव्हांखे 50% मार्कूं खणी पवंदियूं, या जेकॾहिं तव्हां हेक जी ऑलरेडी टेस्ट ॾेई चुका आहे, हेक जर्नल जेका टेस्ट हूंदी आहे उन में तव्हांजो 50 स्कोर आहे, त पोइ बि तव्हां क्वालिफाई करे सघो था। इन खां अलावा पीएचडी में जेका रिक्वायरमेंट आहे उनमें 18 सालनि जी एजुकेशन हुजे, जंहिंमें तव्हां जेका फाइनल CGPA हुजे उहा 3 हुजे, या वरी जेकॾहिं तव्हां एनुअल सिस्टम मां 18 ईयर एजुकेशन हासिलु कई आहे त पोइ 60% मार्क्स हुजणु खपनि तव्हांजा। इन खां अलावा पीएचडी में एडमिशन जे लाइ जेको एडमिशन टेस्ट स्कोर तव्हांखे ऑब्टेन करणो पवंदो उहो 60% रिक्वायर्ड आहे, या जेकॾहिं तव्हां पहिरीं हेठ जर्नल टेस्ट ॾेई चुका आहियो, हुन में 60% मार्क्स आहिनि, तॾहिं बि तव्हां क्वालिफाई करे वेंदो। अच्छा, इन खां अलावा पीएचडी में एडिशनल रिक्वायरमेंट आहे त तव्हांखे हिकु पेज जी स्टेटमेंट ऑफ पर्पस जमा कराइणी पवंदी। अप्लाई करण जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हांखे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी जेका DRGS जी वेबसाइट आहे उते वञिणो आहे, उते वञी ऑनलाइन अप्लाई करिणो आहे। सिंध यूनिवर्सिटी में एमफिल ऐं पीएचडी में कीअं अप्लाई कबो आहे, उनजो पूरो तरीक़ेकार असां हर साल अपलोड कंदा रहंदा आहियूं। तव्हां प्रीवियस असांजे चैनल ते वीडियोस ॾिसी सघो था, पर जेकॾहिं तव्हां चाहींदो त असां तव्हांजे लाइ हिकिड़ी फ्रेश वीडियो ठाहींदासीं, उन लाइ तव्हां कमेंट में ज़रूरु मैंशन कयो। वधीक अहिड़े इंफॉर्मेटिव ऐं काराइतनि वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो। जल्दी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।